मुल्क के अंदर गैरन बिजली बिलन के ख़िलाफ़ खुदरू बुनियाद ते हलंदड़ तहरीक किथे पहुती है? कहिड़ो सबब आहे सियासी पार्टियूं उन जी अॻुवाणी न पियूं कनि? नून लीग, पाकिस्तान पीपल्स पार्टी, जमीयत उलमा इस्लाम ऐं ॿियूं पार्टियूं PTI समेत का बि लीडरशिप इन तहरीक जी मालिकी करण लाइ तयारु न आहे। छा एहतजाजी तहरीक जो को नतीजो ईंदो, माण्हुनि खे को रिलीफ मिलंदो या न? मां आहियां तव्हांजो हैदर मला, तव्हां ॾिसी रहिया आहियो YouTube चैनल मज़ामत। गुज़िरियल हफ़्ते खां वठी पाकिस्तान जे अंदरि बिजली जे ॻरनि बिलनि ख़िलाफ़ु तमामु तेज़ी सां तहरीक उभरी आई आहे। कराची जे बुल्टन मार्केट खां वठी मुल्तान जे शाही बाज़ार ताईं ऐं पोइ लाहौर, इस्लामाबाद, पेशावर, मर्दान, हैदराबाद ऐं बलूचिस्तान जो कोयटा ऐं खुज़दार, मुल्क जो को बि अहिड़ो शहर न आहे जिते एहतजाजी मुज़ाहिरा न थिया हुजनि। माण्हुनि बिलनि खे साड़ियो आहे, मीटरनि खे माण्हुनि लाइ फिटो कयो आहे। ख़बरूं इहे बि आहिनि त माण्हुनि वापडा ते केस करणु शुरू कया आहिनि। हिकु ज़मींदार इहो केस कयो आहे त तव्हांजी पोल ऐं तव्हां जूं तारूं मुंहिंजे ॿनीअ मां गुज़री रहियूं आहिनि या मुंहिंजी ज़मीन मां गुज़री रहियूं आहिनि, मूंखे हुनजो किरायो ॾियो। पहिरीं ईअं न हो, माण्हू ख़ुशी सां पंहिंजे ॻोठनि लाइ ईंदड़ बिजलीअ खे जे पोलनि खे ऐं जेकी बि उन्हनि जी मशीनरी गुज़रंदी हुई पंहिंजूं ॿनियूं बहिलाए, पंहिंजा फ़सुल बहिलाए बि उन्हनि खे अचणु ॾींदा हुआ। छाकाणि त हू सम्झंदा त इन सां असांजे ॻोठ में बिजली ईंदी, बिजली ॿरंदी, बल्ब ॿरंदो, तरक़ी थींदी। पर जीअं ई IMF सां मुआहिदो थियो आहे, माज़ी जे जेका हुकूमत हुई हिन निगरान सेटअप खां अॻु, उहो मुआहिदो एॾो को गहरो ऐं ख़तरनाक आहे जंहिंजा अंग अखर या उन जे मुआहिदे जूं शिकूं या मुआहिदे में तइ थियल जेके ॻाल्हियूं आहिनि उहे त अवाम जे आॾो ज़ाहिर न पियूं कयूं वञनि। पर हीअ तहरीक जॾहिं तमामु शिदत सां उभरी आई आहे ऐं 3 ॾींहंनि खां मौजूदा वज़ीर अज़म निगरान काकड़ साहिब जी अॻुवाणी में जेका काबीना जी मीटिंग थी रही हुई, 3 ॾींहंनि खां हलंदड़ मीटिंग खां पोइ नतीजो इहो निकितो आहे, बाख़बर ज़रिया इहा ॼाण ॾेई रहिया आहिनि त उन मीटिंग में तमामु वॾे बहस मुबाहिसे, टेक्नोक्रेट्स खे घुरायो वियो, ब्यूरोक्रेसी खे घुरायो वियो, काबीना जा मेंबर पाण में गॾिया त हीअ तहरीक शायदि हिन निगरान हुकूमत लाइ या नए सेटअप लाइ को मसइला पैदा करे। छाकाणि त इहा आम माण्हू जो मसइलो आहे। हिकिड़ा माण्हू जेके बिजलीअ जो बिल अदा करण जी सूरत हाल में न आहिनि, हिकिड़नि माण्हुनि वटि महांगाईअ जो जिन उहो बोतल मां निकिरी आयो आहे, माण्हू अटे में ॿधा पिया आहिनि, माण्हू ज़िंदगीअ जूं ॿियूं सहूलियतूं, इलाज, तइलीम उन ते ख़र्च न पिया करे सघनि। उन वक़्तु ही ॻरा बिल जेके लखें रुपयनि जे डिडक्शन सां माण्हुनि वटि अचनि पिया, उन जे लाइ ताजर, उन लाइ वापारी, उन लाइ सरमाएदार, उन लाइ मज़दूर, उन लाइ हारी, उन लाइ हर मक़तबे फ़िक्र जा माण्हू रोडनि ते निकिरी आया आहिनि। त उमेद इहा कई पई वई त बिजलीअ जे ॻरनि बिलनि जे ख़िलाफ़ इहे जारी मुल्क जे अंदरि तहरीक, उन जो हिननि हुकुमरान ते असरु थींदो ऐं का न का सब्सिडी ऐं का न का सहूलियत पैदा कई वेंदी। पर जेके बाख़बर ज़रिया आहिनि उहे ॿुधाइनि था त काकड़ साहिब जे 3 ॾींहंनि जे मथाकुट खां पोइ बि फ़क़ति एतिरो तइ थी सघियो आहे त IMF सां ॻाल्हाए उनखे राज़ी करे ऐं जेको जुलाई ऐं अगस्त जा बिल आहिनि उहे क़िस्तुनि में वरिता वेंदा। माण्हुनि तां सब्सिडी ख़तमु न थींदी, टैक्स ख़तमु न थींदा, फ़क़ति क़िस्तुनि में वरिता वेंदा। उन लाइ बि IMF सां ॻाल्हायो वेंदो। इन सिलसिले में मुल्क जे सुध समाज जो वज़ीर मुर्तज़ा सोलंकी साहिब सां जॾहिं हिकिड़े TV चैनल जे एंकर पर्सन सुवाल कयो त छा तव्हां IMF सां इन मामले में राब्ते में आहियो, त हुन चयो त स्टेट बैंक जा अमलदार ऐं IMF जा अमलदार रोज़ जे बुनियाद ते पाण में राब्ते में आहिनि। पर लॻी ईअं रहियो आहे त माण्हुनि खे बिजली जे ॻरनि बिलनि जे मामले में न सब्सिडी मिलंदी, न रिआयत मिलंदी, न ई माण्हुनि खे का लाइट जी या बिजलीअ जी सहूलियत मिलंदी। तहरीक केॾांहुं वेंदी? यकीनन हिकु अहिड़ी तहरीक जेका ख़ुदरू बुनियादनि ते जनम वठी चुकी आहे, जंहिंखे का बि सियासी पार्टी ओन नथी करे, को लीडर ओन नथो करे, को अॻुवाणी नथो करे। माण्हू अजीब क़िस्म जा नारा हणनि था। माण्हुनि ईअं सम्झो त लीडरनि खां सवाइ लातलकी वारी, लीडरनि जी लातलकी वारी तहरीक खे अॻिते वठी वञण जो ॼण फ़ैसिलो करे वरितो आहे। जेके बि नारा लॻनि था, जेके उहे गौर सां पाण ॾिसंदासीं या ॿुधंदासीं त उहे वीडियो क्लिप्स ॾिसंदासीं त उहे नारा तव्हांखे मौजूदा हुकुमराननि जे ख़िलाफ़ु न मिलंदा, साबिक़ा हुकुमरान जे ख़िलाफ़ु ऐं मुल्की रियासती इदारनि जे ख़िलाफ़ु मिलंदा। जेकॾहिं इहा तहरीक अॻिते वधी ऐं इहा पुरतशद तहरीक थी वई त पोइ शायदि हीअ जेका निगरान हुकूमत आहे इन जो अरसो अञा डिघो थिए ऐं शायदि मुल्क इस्टेब्लिशमेंट बि इहो चाहे थी त मुल्क जूं हालतूं एतिरियूं ख़राबु थियनि जो इलेक्शन कराइण जूं हालतूं न बचनि ऐं पोइ सबबु ॼाणाइजे त मुल्क इलेक्शन
जो ॿार बर्दाश्त नथो करे सघे, हालतूं संगीन आहिनि, इन करे पाण डिघे मुदे खां पोइ इलेक्शन कराईंदासीं।